अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिंगोर जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। आज़ादीअ जे 75वें ॾियारे ते सॼे मुल्क में जश्न, पाक सरज़मीन क़ौमी रंगनि सां सिंगारजी वई। नंढनि वॾनि शहरनि में शानदार तक़रीबूं, हर पासे पाकिस्तान ज़िंदाबाद जी गूंज। गोल्डन जुबली जे मौक़े ते वतन सां मोहबत जो भरपूर इज़हार। आज़ादीअ जे ॾियारे ते शुरूआत वफ़ाक़ी राजधानीअ में 31 ऐं सूबाई गादीअ वारनि शहरनि में 21 तोपनि जी सलामी, नाराए तकबीर जी गूंज। मुल्की तरक़ी के अमुन ऐं ख़ुशहालीअ लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। इस्लामाबाद जिना कन्वेंशन सेंटर में झंडो फड़काइण वारी तकरीब परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, श्री रहमान ऐं ॿियनि अहम शख़्सियतनि जी शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पाकिस्तान जो झंडो फड़कायो। तकरीब में शागिर्दनि पारां टेबलोस पेश कया, क़ौमी गीतनि ते झूमिरियूं। जश्न आज़ादी जे ॾियारे ते मज़ार क़ाइद गार्डन जी तब्दीलीअ जी पुरवकार तकरीब। पाकिस्तान नेवल एकेडमी जे कैडेट्स मज़ार क़ाइद आज़ादी गार्ड जा फ़र्ज़ संभाले वरिता। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, वक़्ती गवर्नर आगा सराय दुरानी मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरी। वॾे वज़ीर क़ौमी झंडो फड़कायो।
सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में आज़ादी वारो ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणू, मीरपुर, नवाबशाह, जाम शुरू, खैरपुर, दादू, कंबर, शहदादपुर, शिकारपुर ऐं ॿियनि शहरनि में तक़रीबूं सेमिनार कोठाए आज़ादी की राह में शहीदनि खे ख़राज तहसीन पेश। सरकारी इमारतनि ते क़ौमी परचम फड़काया विया। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त 75 आज़ादी ॾियारो क़ौम लाइ तारीख़ी ॾींहुं आहे। हू सॼी दुनिया में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे आज़ादी ॾियारे ते वाधायूं पेश कनि था। मुल्क जो क़याम के मौजिज़े खां घटि न आहे। वतन अज़ीज़ हिकु मुक़दस अमानत आहे। दुआ आहे त वालादल कश्मीर ऐं फ़लस्तीन खे बि जल्द आज़ादी मिले। अलामा इक़बाल जो फ़िक्र रस्तो ॾेखारे थो। सभिनी खे मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्नाह जे तसवर मुताबिक़ एक रोल मॉडल मुस्लिम रियासत बनाइण लाइ हर पाकिस्तान के पंहिंजो किरदारु निभाइणो पवंदो। पाकिस्तान अॼु जेतिरनि चैलेंजेस के मोड़ ॾेई रहियो आहे, माज़ीअ में रहम न रहिया आहिनि। पाकिस्तान अॼु बि कश्मीरियुनि ऐं फ़लस्तीनियुनि समेत सॼी दुनिया जे मज़लूम अवाम जे लाइ उम्मीद जो नालो आहे। अंदरूनी कमज़ोरियुनि जो ख़ात्मो हाणे आलमी सतह ते पाकिस्तान जी ताक़त खे वधीक अती ॾियण लाइ कमु करणो पवंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो मुल्क जे गोल्डन जुबली जश्न जे मौक़े ते जारी कयल पैगाम। आज़ादी हिकु नेमत आहे। पूरी क़ौम खे आज़ादी जूं मुबारकूं ॾियूं था। कायद-ए-आज़म जे जदोजहद सां आज़ादी नसीब थी। लाहौर में झंडो लाहिण वारे अमल जी मज़म्मत करियूं था। इमरान ख़ान साढा 3 साल मुल्क जी जेका हालत कई उहा कंहिंखां ॻुझी न आहे। गवर्नर खां इमरान खान डिजंदो हो, असांजा वॾा कंहिंखे न ॾिना। मुल्क जे ख़ातिर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, बेनज़ीर भुट्टो पंहिंजी जानियुनि जा नज़राना पेश कया। पाकिस्तान जी तरक़ीअ लाइ विछा विसारे सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह ऐं वक़्ती गवर्नर आगा सराज दुरानी जूं मज़ार-ए-क़ायद ते हाज़िरीअ खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। सॼे मुल्क जी अवाम खे आज़ादी जे 75 ॾियारे ते मुबारकबाद पेश करियूं था। क़ौम अॼोके ॾियारे ते उहो अज़म वरजाए त वतन अज़ीज़ ख़िलाफ़ हर साज़िश खे नाकाम बणाईंदासीं। मुल्की सरहदनि जी हिफ़ाज़त करण ते पाक फ़ौज जे जवाननि खे सलाम ॾियूं था। पाकिस्तान कंहिंजी जागीर न आहे, ही 22 करोड़ अवाम जो मुल्क आहे। मुल्क जी तरक़ीअ लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। इतलात फारिस सूबाई वज़ीर शहरजीर नाम अहमद जो आज़ादी ॾियारे पैगाम में इज़हार। इमरान ख़ान जी मुआशी तबाही ऐं बदहालीअ खां क़ौम खे छुटकारो ॾियारो वेंदो। इमरान वटि 36 वरनि खां हिकु ई स्क्रिप्ट आहे। नवनि जलसनि सां उहो कूड़ माण्हुनि खे आहे त ॿुधणो थो पए। अवाम हाणे अहिड़नि लीडरनि खे सुञाणे चुको आहे। नून लीग मुल्क जे ख़ुशहाली ऐं तरक़ी लाइ क़दम खणी रही आहे। घरू मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह जी मीडिया सां ॻाल्हियूं। पाक फ़ौज पारां मुल्क जे 75 आज़ादी वारे ॾियारे ते क़ौम खे वाधायूं। अज़ीम क़ौम खे आज़ादी जे डायमंड जुबली मुबारक हुजे। पाकिस्तान ज़िंदाबाद, अज़म आली शान, शाद रहे पाकिस्तान। DG ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार जो समाजी वेबसाइट ते आज़ादी वारे ॾियारे ते ट्वीट। मुल्क जी आज़ादी जे 75 ॾियारे ते स्टेट बैंक पारां यादगार 75 रुपयनि जो नोट जारी। 75 रुपयनि जो नोट सेप्टेंबर 2022 जे आख़िरी हफ़्ते में दस्तियाब हूंदो। स्टेट बैंक पारां जारी कयल 75 रुपयनि जे यादगार नोट ते कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्नाह, अलामा इक़बाल, सर सैयद अहमद ख़ान ऐं फातिमा जिन्नाह जी तस्वीर लॻल आहे। नोट जे पुठिएं पासे मारखोर जी तस्वीर बि ध्यान जो मर्कज़ बणे। बलोचिस्तान जे इलाइक़े हनाई में दहशतगर्दनि जो चेक पोस्ट ते हमिलो। 2 जवान शहीद। ISPR मौजूद दहशतगर्दनि 13 ऐं 14 अगस्त जे राति हमिलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में नाइक आतिफ़ ऐं सिपाही क़यूम शहीद थी विया। दहशतगर्दनि जे फायरिंग में मेजर उमर पिणु ज़ख़्मी थी पियो।
अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां फोर्सेस जे चेक पोस्ट ते हमले जी मज़म्मत। सिंध में सावणीअ जो बरसातूं जारी, ठटे चुअर जमाली सां गॾु लाड़काणे जैकवात कंबर ऐं शहदादकोट में ॿियनि इलाइक़नि में वसकारो, मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी बीहजी वियो, बिजली गाइब। सामूंडी वीरन में चाड़, जातीय भरिसां पानी जे दबाव सबब बचाव बंद टुटी पियो। सामूंडी पानी केतिरनि ई ॻोठनि में दाख़िल, इंतज़ामिया बेख़बर। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण थिए त बंद ॿधण जी कोशिशुनि में रुधल। गुज़िरियल 40 सालनि दौरान समुंड जे पाणीअ में एतिरो चाड़ न ॾिठो आहे। ॻोठ ॿुॾी रहिया आहिनि। सरकार वार करे ॻोठाणनि जूं धरती न्यूज़ सां ॻाल्हियूं। सामूंडी वीरन में चाड़ खां पोइ पुलिस कराची जी तफ़रीह माग हादसे ते शहरियनि खे वञण खां रोके छॾियो। सिंध के मुख्तलिफ शहरन में गैस्ट्रो जा रांगा, सवें बारड़ा मूज़ी मर्ज़ में मुब्तला। अस्पताल भेड़ा अहमदपुर में 5 वरन की निगरी ज़ैनब दी सैदुल्ला मंगणे जो फौत थी वही। पका चांग फैज़गंज ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ॿिनि ॾियारनि दौरान गैस्ट्रो विगे 2 जानियूं ज़ाया, अंग 8 थी वियो। नौजवान दीदार ऐं 17 वरन जो शाहनवाज़ राजपर बीमारी सबब फौत थी चुका। जैकवाद में भी गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो। अस्पतालूं मरीज़नि सां भरिजी वयूं। सिहत खातो ख़ामोश। इस्लामकोट भरसां रोड हादसो, धीअ फौत, पीउ ज़ख़्मी। नगर पार्कर रोड ते ऑयल टैंकर जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। हादसे में 8 वरनि जी जेना भील फौत थी वई। संदसि पीउ ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। मिस्र के एक चर्च में मजहबी तकरीब दौरान बाहि लगन खां पोइ माण्हुनि जी भाज पइजी वई। 41 माण्हू अजल जो शिकार, 50 खां वधीक ज़ख़्मी। परॾेही ख़बरूं इदारनि जे रिपोर्ट्स मूजिब हयातियूं विञाईंदड़ में अक्सरियत ॿारनि जी आहे, जेके भाज दौरान लताड़जी फौत थी विया।